नसरी नज़म पेश आए जंहिंजो उनवान आहे कारोबार। चए थो त हुनजी आख़िरी ख़्वाहिश इहा हुई त हुनखे पेट में गोलियूं हयूं वञनि। हुन चयो त फांसी जो अचणु संदसि कंध सां नाइंसाफ़ी आहे, छो त हुनजे कंध कॾहिं बि हुनजी अखियुनि खे मथे ॾिसण जी इजाज़त ई न ॾिनी। हुन चयो त इहो पेट ई हो जंहिं संदसि इज़त नफ़्स खे नीलाम करण जी बार बार जुरत कई ऐं केतिरा ई दफ़ा कामयाब बि वियो। तंहिं करे हू पंहिंजे वाहियात दुश्मन खां बदिलो वठण खे पंहिंजी पहिरीं, आख़िरी ऐं वॾी ख़्वाहिश पियो सम्झे। इहो ॿुधण खां पोइ हुनजे दिमाग़ ते गोली हलाई वई। इहो ॿुधण खां पोइ हुनजे दिमाग़ ते गोली हलाई वई, छो त आम माण्हुनि लाइ पेट भले ज़िंदा रहण जो ज़रियो हुजे, पर वॾनि माण्हुनि लाइ कारोबार आहे ऐं कारोबार खे गोलियूं न आहिनि हलाइबियूं।